हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट में ख़ानगी दवाऊं ठाहींदड़ कंपनियुनि तरफ़ां अघ में इज़ाफ़े बाबति केस जी ॿुधणी कई वई है। चीफ जस्टिस रिमार्क ॾिना आहिनि त पाकिस्तान में दवा ठाहींदड़ हिकु वॾी माफ़िया आहे। छा वफ़ाक़ काबीना दवाउनि जे अघनि बाबति को फ़ैसिलो कयो है? एडिशनल अटॉर्नी जनरल जवाब ॾिनो आहे त मामलो काबीना में न पर टास्क फोर्स ॾांहुं मोकिलियो वियो आहे। जस्टिस एजाज़ुल हसन चयो आहे त लॻे थो त टास्क फोर्स फ़ैसिलो करण बजाय मामले ते वेही रही है। चीफ जस्टिस चयो आहे त ड्रग रेगुलेटर अथॉरिटी आख़िर छा पई करे, हुकूमत के खबर ना है त करणो छा, या सिर्फ कागजी कार्रवाई पई करे। फैसलो करण जी हिम्मत ना है। हुकूमत पाण कुछ करे नथी। फैसला करण लाइ मामला असांजी गिची में विझी छॾे थी। दवाउनि जी कंपनियूं हुजे या ख़रीदार, सब गैर यकीनी वारी सूरत हाल में पिया हलन। दवाउनि जूं कंपनियूं खाम माल जी ख़रीदारी जे बहाने समूरो मुनाफ़ो ॿाहिरि थियूं मोकिले छॾनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।